ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم اتل ما أوحي إليك من الكتاب اتل ما أوحي إليك من الكتاب وأقم الصلاة إن الصلاة تنهى عن الفحشاء والمنكر ولذكر الله أكبر والله يعلم ما تصنعون صدق الله مولانا العظيم درود شريف اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد قابل صدر احترام علماء کرام اے حاضرین جماعت जामिया अरबिया दारुल उलूम मसूकलवड़ जे अंदर शेखुल हदीस उस्तादुल उलमा हज़रत मौलाना साईं अली हसन साहब जे हुक्म जी तामील कंदे अज जे इन दीनी इज्तिमा में शिरकत जो मौक़ो नसीब थियो आहे अवां दोस्तन जो अचण शिरकत मोहब्बत बुधाई थी तो इन कुरान जा आशिक अञा मौजूद हैं। 1442 हिजरी 9 रजब एडो वडो ज़मानो गुज़रियो। इन अरसे में कई वड़ा ज़ालिम कई वड़ा जाबिर कई वड़ा सरकश आया जन मदरसन मस्जिदन आलमन के खिलाफ वड़ा वड़ा ऑपरेशन कया पर कुरान अज भी ये पढ़जे पियो जी हाणे जिब्रील खयूं पियो अचे। पूरी दुनिया जो कुफर पूरी दुनिया जो बेदीन तबको इन माल मुत्तफ़िक़ आहे न हिक एजेंडे ते त मदरसन मस्जिदन दाढ़िन पटकन आलमन ऐं हाफ़िज़न जी चुरपुर ख़त्म कई वञे
खरबे डॉलर हुननि मींहं वांगुरु वसाया आहिनि, हारिया आहिनि, पर अल्लाह जी ताक़त तो सभिनी खां मथे आहे। ट्रंप जेको ठीको खणी आयो त मां पंहिंजे दौर में पूरी दुनिया के अंदर मुसलमानन के चिठी दूं। उन अमेरिका के सदर ट्रंप सा अमेरिका के तारीख में ये कई सदर सा न थियो ये ट्रंप सा थी, कुत्ते सा भी अड़ी न थी दिया। चो ताकत वडी कई दिया अल्लाह दिया। अवी पंहिंजे सिफुन में बधी इतिहाद पैदा करे ऐं इहो जज्बो पैदा कयो तो सारी दुनिया मदरसन के खिलाफ थे, पर असा मदरसन जो साथ न छॾींदासीं। मां आवाम उम्मीद रखां तो हथ न खड़ो, बस अवां जी नियत ते एतबार अवी सच्चा हो, अवी मुखलिस हो, अवां जो दिलियूं इन मदरसन जो थजियूं आहिनि, अवां के अल्लाह अजुर ॾींदो। अल्लाह से फरमायो पंहिंजे रहमत वारे कुरान मजीद में इन्ना नानु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। इहो कुरान मजीद जेको अॼु मसू कलवड़ में, घोटकीअ में, आदलपुर में, मुल्क जे कुंड कुर्श में पढ़जे पियो। इहो कुरान 6666 आयतुनि सां भरियल, 114 सूरतुनि सां भरियल कुरान, 30 सिपारनि वारो, अरबीअ में नाज़िल थियल कुरान तोखे दुनिया जे कुंड कुर्श में ॿुधण में ईंदो। हाफ़िज़ कुरान जा सीननि में जमा करे कुरान दुनिया के ॿुधाइनि पिया, पढ़ाइनि पिया। ओ घोटकीअ जे इलाइक़े जा गैरतमंद मुसलमानो, इन मदरसन के न हुक्मरानन जी टेका, न सरदार जी टेका, न के भोतार के कामोरे जी टेका। इन मदरसन के जेकॾहिं दुआ है त तव्हां ग़रीबनि मिस्कीननि जी आ। ऐं माई बग़ैर खुशामद जे तो चवां, खुशामद तॾहिं आहे कंहिंजो नालो वठी ऐं मां इन कुर्सीअ ते हौश खां निकिरी वञा ऐं पंहिंजे रब खे हाज़ुर नाज़ुर सम्झी ऐं इहो दिलियों फ़ैसिलो पियो कयां त सॼी दुनिया मुखालफ़त पई करे, पर ग़रीब ऐं मिस्कीन दुआऊं कनि पिया। मदरसा खुटंदा न, इंशाअल्लाह वधंदा। इन्हनि कोशिश कई हुई, इमरान खे मोकिलियो तॾहिं इन सां गॾु ॿ टे वज़ीर भी आहिनि, जीअं शेख रशीद ऐं फिरदौस आशिका इलाइक़े ॿ टे भौंकड़ियूं कुतियूं, ये थोरो थोरो कॾहिं कॾहिं भौंकड़ियूं कनि थियूं पियूं। इन जे करे हिननि अॻु स्कूल बंदि कया, अॻु कॉलेज बंदि कया त जीअं मदरसन खे बंदि करण में टाइम ई न लॻे। पर मौलवी तव्हांजे पीर कबर में सुम्हियल लॻे बि सुञाणींदा आहिनि। जिए तू इंतजार वतो तो मौलाना मैदान में अची वियो। हकीमो मौलाना खबर ही ते कंडे बार जा पैर पींगे में पधरा सुमारे से सऊ खबर ही तॾहिं तुंहिंजे निड़ीअ ते लत ॾेई उन ॾींहुं जो बीठो आहे त अञा ताईं लत हटाई न अथई, जेसीं ते आख़िरी गुड़को न करे साथ ॾींदो। ऐं घोटकीअ पहिरियों नंबर खयो हो जॾहिं ताजिलियूं थियूं इलेक्शन में अरवा में, त पहिरियों इहो ज़िलो ऐं इहा बाडर ही जंहिं ते हज़ारे जमायती नितराण उस ऐं गर्मीअ में जंहिं में हीउ गुनाहगार बि हुयो हेठि रोड ते वेही रहियासीं। उन ॾींहुं ज़ालिमनि सम्झो त हे पोइते हटण वारा न आहिनि, हे ॿ क़दम अॻिते वधंदा। जागो था मिंट जी पिणकी अची वई तो मुझा सोना बाकी रहो मसइलो कुछ गर्मियों सर्दियों कुछ ला चाड़ा ये तो ईंदा वो दुनिया में न अचनि। कॾहिं बीमारी, कॾहिं तकलीफ़, कॾहिं अल्लाह न करे को ज़ाती बिरादरी थोरो घणो नचो भी थी पवंदो आहे, उन सां बि मुंहुं ॾींदा आहियूं। हे तो वॾो मसइलो आहे जो पूरी दुनिया जे अंदरि कुफर टपी पियो आहे।
अरबन जहिड़ियूं रियासतूं हुननि पंहिंजे कब्ज़े में कयूं आहिनि। अॼु मुंहिंजी तकरीर हसास नोयत जी आहे, ख़ुशि त भई घटि थींदी। तव्हां सिर्फ़ ॿुधो दिलि सां, अरब इमारात जहिड़ो मुल्क, अरब रियासत बिना निकाह जे माई मर्द रही सघनि था, कानून पास थियो आहे। मिस्र में जेका नबीअ जी धरती आहे, उते ॾाढ़ी रखण ते पाबंदी आहे। न कामोरो रखे, न मस्जिद जो इमाम रखे, रखंदो त लाश बि पोयनि खे न मिलंदो। ऐं ज़िम्मेदारीअ सां कुर्सीअ ते पियो चवां, मुंहिंजे इन दावा खे कोई रद्द न करे सघंदो। सऊदी अरब में औरतुनि खे फौज में भर्तीअ जी मोकल मिली वई। ॿिया कई अहिड़ा कानून हिन नए शहज़ादे इहो इमरान बराबर बराबर मां अॼु करे मुखातिब आहियां त तव्हां सां हित जे करे ॾाढी ऐं पटको ऐं मदरसो ऐं मस्जिद जी बांग ऐं तबलीग वारा जेके घुमनि पिया, कॾहिं कॾहिं सूफ़ी आहिनि, कावड़बा बि आहिनि, पर इनखे सम्झ न आहे हे जेको तव्हां घुमो पिया न, इहो आलमनि जे महिनत जो नतीजो आहे। चओ समूरा कंहिंजी महिनत। ऐं मां जे हीअं चवां त आलिम बि जमियत उलमा इस्लाम जा बुज़ुर्ग असांजूं इहे रूहानी कादियूं, आले जी शरीफ, बेर शरीफ, अमरोड शरीफ, जलाल पौड़ शरीफ ऐं ॿिया बुज़ुर्ग आलिम सालिह जन जे लाइ अॼु कुझु कुझु सूफ़ी था चवनि, दुकान आहिनि पर सौदो कोन अथनि। हे वरी नयूं बलाऊं आयूं अथव, पाण संभालींदव अलाए कोन। दुकान आहे पर सौदो कोन्हे। मां त चवंदुमि सौदो त छा, पर असांजूं दरगाहूं सुपर मार्केट आहिनि। हिकु सौदो न आहे, हिते सभु रूहानियत जो सामान मौजूदु आहे। पर असां सां छो दुश्मनी आहे? सबबु इहो आहे जो ज़ालिमनि जी अखि में अखि मिलाए करे असांजी जमायत हिकिड़ी मैदान में बीठी आहे ऐं इंशाअल्लाह सोभ मिलंदी ऐं जो मिली चुकी आहे। चओ समूरा हाणे आख़िरी पिनकिन में आहे। हाँ इंशाअल्लाह ताला अवांखे रब जस दे ऐं तव्हांजे कदमनि खे अल्लाह साबित रखे। अल्लाह कंदो ॾींहं परे कोन में, बाक़ी दुनिया में ज़ालिम खे ढिघो रसो हूंदो आहे, पर जॾहिं ख़ुदा जी पकड़ थियसि न त ॻोल्हिया न लभंदा। सिकंदर मिर्ज़ा काथे आहे जेको चए पियो त मौलवियुनि खे ॿेड़ीअ में खणी समुंड में लोड़ींदासीं। हितां त वियो लंडन में पहिरियों थियो, चांहि हलाईंदो हो, पोइ मरी वियो त न हो पिया पूरनि न हे पिया वठनि। आलिम अॼु बि आहे। चओ आलिम अचो त मां अर्ज़ु कयां अवांखे ही क़ुरान पढ़ी करे सदको वञा क़ुरान तुंहिंजे जुमलनि जे मथां। फरमाए अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीना खलऊ मिन क़ब्लिकुम मस्सतहुमुल बासाउ वज़र्राउ वज़ुलज़िलू हत्ता यक़ूलुर रसूलु वल्लज़ीना आमनू मअहू मता नस्रुल्लाहि अला इन्न नस्रल्लाहि करीब। मां झले छॾियो आहे त सुभान अल्लाह आस्ते चओ तकबीर जो नारो कॾहिं कॾहिं हणायो, चुप करे ॿ ॻाल्हियूं ॿुधो त जीअं जलसो सजाओ थी वञे। तव्हां छा था सम्झो त मदरसा बंदि थींदा? वधिया आहिनि तालिब, वधिया आहिनि। लॉकडाउन में तुझा स्कूल भण भण पिया कनि, कुतनि जूं भौंका पियूं अचनि, मदरसा खुलिया पिया। हिकिड़ी मोटरसाइकिल पई अचे त उन ते 5 छोकिरा पिया खणी अचनि। पोइ साहब दाख़िलो कयो, स्कूल बंदि आहिनि, शोरनि घर में खटा वञी छॾियूं। असां कॾहिं मौलवियुनि न कई, जी बिस्मिल्लाह असांजा बचा आहिनि। चओ समूरा अॼु मां चैलेंज थो चवां, हिन स्टेज ते कोई उथी करे चवे त रमज़ान शरीफ में असां मस्जिद में जमायत तैयार हुई पर ख़ात्म जे लाइ हाफ़िज़ तरावीह जे लाइ न मिलियो, उथी करे कोई चवे। कोई उथी करे चवे त जनाज़ो पियो हो, पढ़ाइण वारो मौलवी न मिलियो। कोई चवे तो घोट तैयार हो पर निकाह पढ़ाइण वारो मौलवी न मिलियो। आहे को तो मूंखे उथी ॿुधाए ऐं ज़ियारत कई वञा। या मां थो चवां त स्कूल आहिनि मास्टर कोन्हे, अस्पताल आहे डॉक्टर कोन्हे। अरब में
डॉलर तवी खर्च कया है तवा जो ठयल अस्पताल स्कूल तबाह है तवा नवा घर मानू जा ड्राहे उन जा बच्चा तवी शाम में सर्दी में सरकाया है तवी शा ठाईंदो जरी ठयल मुल्क तवा जो रतो पियो त ड्राहे करे नौ शा ठाईंदो खुदा तानु के पाड़ा पटे आमीन तो डट्टा दई कूड़ हरी लख घर ॾींदासीं लख नौकरियूं ॾींदासीं अची माण्हुनि झुमरियूं वयूं न्यू पाकिस्तान थींदो तब्दीली ईंदी मुल्क जंडीअ तो लहंदो ठहियल घर माण्हुनि जा विया हल्क तबाह थी वई माण्हू बेघर थी विया अॼु तव्हांखे आलमनि जो उहो एहतिजाज यादि ईंदो जेके पहिरें ॾींहुं रड़ ॾिनियूं त हिन में उमेद न सम्झो बबुर ॿेर कॾहिं बि न ॾींदो हेॾो बि साओ हुजे अॼु तव्हांखे इज़त ऐं फैज़ मिलंदो त क़ुरान जे मदरसा हुजे एक मिनट तकर न कयो उलमा वेठा आहिनि मुंहिंजे मौजूदगीअ में ॻाल्हाइण बेअदबी तो समझा तवज्जो मुकमिल हुजे मदरसा ऐं मस्जिदियूं ऐं क़ुरान इहो इल्मु आहे त ग़ैरत बि हूंदी चओ चओ समूरा इहो इल्मु ऐं क़ुरान जा मदरसा हूंदा त हया ऐं इज़त भी हूंदी अल्लाह न करे घोटकी इलाके जा कयूर मुसलमानो जे इहे तरफ बंद थी विया इहो आवाज़ बंद थी वियो त दुनिया कोन नज़र ईंदी लख सरदार वॾेरा खान भोतार मरन तोड़े जीअं में कोई दुनिया ते असर न पवंदो पर जंहिं ॾींहुं क़ुरान बंदि थियो ऐं भांग बंदि थी वई उन ॾींहुं दुनिया खे रब बंदि कंदो तव्हां का कूक बि न ॿुधंदो दुनिया हले थी तो हिन क़ुरान जे करे असांखे काई परवाह न आहे बल्दियातियूं नंढियूं वॾियूं इलेक्शनियूं लड़ी वेठा खोड़ पैसनि वारनि हेॾा तारा ॾेखारिया मौलवियुनि खे चांवर बंदि कंदासीं गिहु बंदि कंदासीं फलाणो बंदि थींदो असां हे ॿ जुमिला चया सब बंद कयो त पाण भी बंद थी वञो पर असां मौलवी ऐं मदरसनि वारा पंहिंजे बुज़ुर्गनि ऐं पंहिंजे मौक़िफ़ पंहिंजे आलमनि जे सॾ खे कॾहिं बि इन जह न कंदासीं असांजे सिर छड़ जी बाज़ी हिन क़ुरान तो क़ुर्बान हे कमत हे फसल हे वण हे प्लाट हे रोडन ते बंगला हे ठहियल जॻहूं जॾहिं अल्लाह न करे का दुनिया में टोट पवंदी आहे त माण्हू ठहियल जायूं ऐं ज़मीना विकिणंदा आहिनि अल्लाह न करे हे मदरसनि ते वक़्तु आयो त मुस्लमान पंहिंजूं सभु जॻहूं विकिणंदासीं पर क़ुरान जा मदरसा बंदि थियण न ॾींदासीं तयारु आहियो पैसो छा थींदो आहे हथनि जी मर 2 महीना अॻु में 3 माह हिकिड़े शहर जे मस्जिद में बहस कयो मज़ेदार ॻाल्हि मस्जिद वारनि जी चिठी आई सही ईंदड़ महीने मस्जिद शहीद था कयो पारत कयूं वञो मां सिर्फ़ु पारत कई हिकिड़ो कोड़ो 80 ॾियारे दाव थी बीठो चईसे मुंहिंजो ₹1,00,000 लिखो घणो ऐं तवजो हुजे नमाज़ पढ़ी वेठुमि त सिर्फ़ु मुथी बीठो सही तेसी ते न वञो मां घरों थी अचां घरों थी आयो लख खयूं आयो रिटायर कामोरो हो उनजी लख पेंशन हुई बड़ी अॻु में मिली हसे उहा खणी आयो ऐं लफ़्ज़ कहिड़ा चई त मतां ईंदड़ जुमे ते हाफ़िज़ साहब मां जीअरो न हुजां हे हथ सां ॾेई वञा 3 ॾींहं गुज़रिया मुंहिंजे फोन आई चई उहो कोड़ो फौत थी वियो ख़ुदा जी मर्ज़ी आहे ऐं ॿुधायूं त हेॾो को वॾो अमीर कोन हो बसि ख़ुदा ताला जंहिंखां कमु वठे मरी कबर में सुम्हियो पोयों मस्जिद जो कमु हले पियो कबर जन्नत जे बागनि मां बाग थी वई मतां कोई अमीर कोई सेठ कोई ज़मींदार चए त मुल्ला मौलवी के हक़ीर आहिनि या फिरी फिरी असांजे अचनि पिया शुक्र कयो रब जो तव्हांखे इहे घर घर में मदरसा मिलिया आहिनि जो इहो आवाज़ मिले वेठो ऐं कुझु ॾियो पिया जंहिंजे करे ख़ुदा असां टारे हे तालिब त ईअं सम्झाइनि छा तो बस रिलिन ते सम्या पिया पटका पत्रों में बता पिया न मौलाना खबरी के पटका पतराया चोला हेडा खुड़न में तो पवन पिया एक मामूली मानू ना है ये तुझे घोट की मसू कलवड़ में रसूल जा मेहमान टागो
जंहिंजे कदम कदम जे हेठां अल्लाह जे मलाइकनि जा पर विछायल आहिनि। हिन सां तुंहिंजा लख पीर गादी नशीन, तुंहिंजे घोटकीअ जा सरदार खान भोतार मुक़दम चीफ मुक़दम, इहे सभु गॾु कर। मां रसूल जे तालिबनि जे कदमनि जे जुतीअ तो क़ुर्बान थिया। नथा करी तालिबनि ॾे ॾिसी ऐं मुंहुं परे करे त कंहिंजा आहिनि छो छॾिया अथऊं। तू वञ वञी लंडन में पढ़ाए पुट, चीन में पढ़ाए, तोखे मोकल है जाने वड़े जाने मोकिल। कुरान भी रब के प्यारो हा। अगे जाते 2000 हाफ़िज़ा, अॼु ते 4000 आहिनि। अगे जे मदरसे में 100 आलिम निकिरंदो, उते हिन साल 2800 आलिम पिया निकिरनि। चओ ख़ुदा के कुरान प्यारो। असांजी ड्यूटी आहे जेकर को फेंक पानी की उछलींदो, ये हज़रत इब्राहिम जे आड़ा हथे कणशी फेंक खड़ी पानी की चोंब में और जाते तो पियो अचे तो उछली ऐं मोटे पियो। हाणे छा पियो करे कि नबी अल्लाह जेके बाहि में विधो तो पानी खड़ी विसाया पियो कि तुझे इन कतरे सां हेॾी बाहि विसंदी कि मूंखे बि पक आहे त न विसंदी। पर सजननि जे कतार में हज़रत यूसुफ जो आयो बाज़ार में, मार्केट में, मंडी में, त टाप जा वापारी अची कतारनि में बीठा, सोन खणी पैसा खणी ओ हेॾियूं भरियूं। हिक पुराणी पोड़ी भी हीअं रुमाल खे ठाहे हीअं करे अची मैदान में बीठी त वापारियुनि खे ॾंदे आंगुरियूं आयूं त कॾहिं कोन ॾिठी आहे, न बकरा पिड़ीअ में, न माल पिड़ीअ में, न मार्केट में। चंडीअ लाइ किथे लिकियल हुई, गंढ बि वॾी अथसि, कंदी त कुझु खयूं अॼु। वापारी चए भला हिकिड़ो पासो ॾियोसि, थोरो हाल वाल तो वठो। हिकिड़े वापारी थधे सीने सां इहो पासो वठी, अमा कुराड़ी ख़ैर में आई आहे कि यूसुफ नबीअ ते वाक़ु लॻंदो ऐं वठण आई आहे। अल्लाह वापारी लॻो कि का निकिरी वियूं त कुराड़ी सम्झी आई आहे। आई जो आहे त का ॻाल्हि हूंदी न। कुराड़ी ख़बर थी त यूसुफ घणे ॾींदो, के घणे ॾींदो, के हिते त वाक़ ईंदा वॾा, के मां बि बंदोबस्त मुकमिल करे आई आहियां। जेॾो वाक़ ईंदो छॾणो न आहे। हिक ॿिए खे क्यों ॿाहिरि भॼो, कुराड़ी त बाहोच में न आहे। अरे बाबा मां तो पुछां ॿिए चयो, अमा कुराड़ी को कुझु न कुझु त आंदो हूंदी न। खोले करे गंढियो चे त हे सगन जो ढेरो आहे, इहो खणी आई आहे कि अल्लाह जो नालो थी असामो निकिरो। हे त वापारी जी तौहीन आहे। तोखे कीअं मिलंदो यूसुफ नबी? कि मूंखे पक है तो न मिलंदो, पर क़यामत में यूसुफ जे ख़रीदारनि में आऊं बि बीठी हूंदसि। त हीअ माई भी आई ही जे वाक़ु ॾिनो हो, कुझु खणी आई ही। मन रब इन जे करे बशे अॼु मसू कलवड़ में आयल तव्हीं मौलवी न बि हुजो, तालिब न बि हुजो, पर नबी अल्लाह जे 1400 साल अॻु में फरमायो कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामिअन औ मुहिब्बन। आलिम थी वञो, समूरा घर घर में आलिम न था थियो त समूरा तालिब थियो। पर जे तालिब न पिया थियो त तव्हां पंधु करे उन्हनि जो क़ुरान ॿुधण वञो, पर जे ॿुधण बि नथा वञो। खोड़ घोटकीअ इलाइक़े में माण्हू हूंदा जन महीनों अॻु तयारी कई हूंदी त जलसो ॿुधंदासीं, पर कुदरत अल्लाह जी को भातिरी मरीज़ थी पियो, को ज़रूरी कमु थी वियो, हलियो वियो, पर उनजी दिल अटकी पई जलसे सां। पुछे पियो त हाणे कहिड़ो मौलवी आहे, हाणे कहिड़ो मौलवी आहे, मां बि पुॼी वेंदुसि कि न कोन। हाणे दिल हुनजी हिते अटकी पई आहे। जेको सवाबु पिंडाल में वेठल ॿुधंदड़ खे मिले पियो, उहो घोटकीअ जे अस्पताल में दवा वठंदड़ उन मरीज़ खे बि मिले पियो जंहिंजी दिल क़ुरान सां ॻंढी पई आहे। चओ सोढ़ा हिते पिलात तो विकामे, रोड ते को ज़मीन थी विकामे। अल्लाह न करे भली झूठ पियो हुजे सॼे शहर जो त बि वञी करे चवंदो असां मूंखे बि रब गंज ॾिनो थी, मूंखे ॾिजाए। पोइ अॻिलो चवेसि त तुंहिंजो भाउ कल्ह आयो हो, उहो चई वियो आहे। अदा खे कहिड़ी ख़बर? अदा चरियो आहे जाते जाते वाक़ ॾींदो आहे, मूंखे ॾिजाए। अॼु असां इन लाइ गॾु थिया आहियूं त
त जन्नत क़यामत अल्लाह जी रहमत अज हिन क़ुरान जे जलसे में असा के प्लाट मैदान ए ज़मीनूं न घुरजन असा के हिन क़ुरान जी रहमत खपे तैयार आयो हाणे अञा कुछ ॾींहं थींदा हिकिड़े जलसे में वियो आहे कच्चे में परे पासे ॾो 8-10 किलोमीटर तो मोटरसाइकिल ते मोजड़ो सफ़र काथे थी तो पर को मिट्टी असां अगे पई वञे एक दरिया वरी ॿियो दरिया भज भजा असां के गणती दीन जी भी ॾाढी आहे मुल्हनि खे पुॼणो आहे न साईं वञिजो ते तव्हां खां बि ख़ल्क़ चढ़ियल हुजे चढ़ो मां ख़ुशि त भई हथ खणायो त हिते क़ुरान जा हासिल घणा आहिनि त 35 ॼणनि हथ कयो घणा हिकिड़ो पुराणो बि हुजे मां त साईं तूं बि आहे तो बे ॻाल्हायो चई 70 साल जो पुराणो अञा ताईं मुसलो रमज़ान जो पढ़ाईंदो आहे मां हिकिड़ो कारी साहब ॾिठो बातो नालो पुछोसि त नालो छा थी त नालो जवाब ॾींदे ॾींदे हे कना त टपी वञी हुत किरी ऐं गोॾे ते थोड़ी पोइ नालो ॿुधाईंदो हो एॾो बातो हो मुसलो पढ़ाईंदो हो क़ुरान जो ईअं पढ़ंदो जब हाणे क़ुरान नाज़िल पियो थिए ज़बान में अटक ई न अल्लाह जो क़ुरान हथ में बातो हिन क़ुरान के समझो ना है असा हिन के समझो ना तो पंहिंजे सिर चढ़ जी बाजी लगाए घर में छड़ो अटे चांवर ऐं दवा जा पैसा रखिया ताकि सब मदरसन के ॾियूं तो ये क़ुरान पढ़न असांजी कब्र सोनी ये तालिब ता मामूली समझाए कंजारे को अंदर एक हाफिज साहब दोस्त जे मां तालिबन के पढ़ाईंदो 20 साल थिया हिफ्ज़ कराईंदे हिकिड़ो तालिब मुझे जिंदगी में एड़ो मां उम्र न ॾिठो एॾो क़ुरान पढ़े पियो जो एक दफ़े रात जो 12-1 सियारे जी उन जे क़ुरान जो आवाज़ आयो तिलावत जो मां कावड़ में उथी वियुसि त न निंड करण थो ॾे तालिबन खे असां खे हे बि को तिलावत जो टाइम आहे कारी साहब चयोसि रब शाहिद आहे वञी मथो बीठो मांसि पियो सुम्हियो हो पढ़े क़ुरान पियो हे तालिब ताईं सम्झाए वो क़ुरान जेको अल्लाह नबी पाक खे रात जे घड़ियुनि में जागायो या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला क़लीलन निस्फहु अव इनक़ुस मिन्हु क़लीला औ ज़िद अलैहि वरत्तिल क़ुरान तरतीला हे आलिम हाफ़िज़ कारी जेके अज हित क़ुरान पा पढ़ने होदे पे नजर कयो अल्लाह पाक जिब्रील अमीन के मोकिलो वन मुझा महबूब ये कदमन में जिब्रील मुझे सोने के जागा अब चुरपुर न कयो मुझा मिठा महबूब प्यारा खामोशी सा वेही करे बगालू बुझंदा कयो हुजूर जागिया जिब्रील जी मुझा सोना रात जे घर में आयो है से रब मोकिलियो आहे तो मुझे महबूब के जागाए कम केड़ो आहे जिब्रील सोना कुरान पढ़ रब बुझंदो तो छा पढ़ औज़े अलैहि वरत्तिल अज तो मेरा जो तो कुरान पढ़ंदा से पर शादिन में न समझो था ना चंगा भला मुंह तो नेक नमाज़ी वाइस पुछंदो न जे पुट जो अकीको या शादी या पंहिंजो मंगणो आहे तो को वडा वडा इको साउंड फरमाइश जा गाना वो अदियूं नंढियूं वॾियूं जेके अॻे बुरका पाईंदियूं उहे बि झुमरियूं हणंदियूं रोट सां वञनि पियूं चूड़ा मारे का बि खिलनि था त मुस्लमाननि जी शादी आहे बर्बादी आहे अॼु इरादो कयो त क़ुरान पढ़ंदासीं चओ समूरा क़ुरान ये न त खत में बि छड़ो खत्मन में मुझे मदरसे में हिकिड़ो आयो इसे तापे जो दुआला आया हो सोने पे जो खत्म हुआ 25 खत्म पढ़ाई जो ना मां खिलंदड़ माण्हू अॼु ई छड़ो घटि थो खिलां त घणा ई खिलाइनि पिया माण्हू वाहिद जो रूह हलियो थो वञे अॼु ॿ ॻाल्हियूं तव्हांखे थोड़ियूं अंदर जूं ॿुधाए कुझु अहसास ॼाणिजे मुल्क हथनि में थो वञे मां जो खिलम चई से खिलियो छो मां जो 25 ख़त्म भला पिणे खे दोज़ख में ॾिठो थी छा ए मिस्कीन बेचारा गरीब जा ॿार थकियल तव्हांजा ए 25 पढ़ंदा
यहूदी पीढ़े जी कुरान जा मोहब्बत त खत्म पढ़ न पढ़ जन्नत में वेंदो पंहिंजे मुला ॾिसी वाछियूं भॼंदो हूंदो त काथो ख़ुदा फिटाई कन त वेठा थी मदरसा खोलिया अथऊं त पोइ सभु मौलवी 50 ख़त्म पढ़ंदी त बि ख़ैर शैर थी तोड़े मां ॾटो ॾियां जी त पीढ़े जन्नत में फोटे ॾिसंदे छा इनके पीर ॾटा था ॾियनि न त पुलिस रात ते असां बीठा हूंदासीं छड़ो पाॾो ॾे अंदर मोकिलींदासीं जन्नत में इहे कुल कूड़ पिया ॻाल्हाइनि पहिरें नंबर जा झूठा अजरातो कयो त नमाज़ पढ़ंदासीं सिर्फ़ जुमे जी अजरातो कयो त रोज़ा रखंदासीं 27 जो अॼु समूरा इरादो कयो औलाद खे क़ुरान पढ़ाईंदासीं गणती न कयो त इहे आलिम थींदा हाफ़िज़ थींदा बुख मरंदा SP थींदो कमिश्नर थींदो हेड मुंशी थींदो वॾा माल कुटींदो रोडनि ते प्लाट वठंदासीं न न न न न हे क़ुरान रब जो मुंहिंजे साम्हूं आहे फरमाई वकाइम मिन दाबतिल्लाह तहमिलु रिज़्क़हा अल्लाहु यर्ज़ुक़ुहा व इय्याकुम बि आयत वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ि इल्ला अल्लाहि रिज़्क़ुहा बि आयत वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजन व यर्ज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब चौथी आयत वला तक़तुलू औलादकुम खशियत इमलाक नहनु नर्ज़ुक़हुम व इय्याकुम 15 पारो तो ये गलती है तू तो ते अंग्रेजी तेरे जुका हम असां जी गाड़ी में वॾियूं डिग्रियूं खयूं खीसनि में होटल ते ए पंहिंजो ॿाहिरां आहिनि ऐं पेट्रोल पंपनि ते तेल था भरनि पिया मथे ते लाई ऐं पेरा था हलाइनि पिया नौकरी कान्हे मुसांखे हिकिड़ो भांगो मिलियो चईसीं अलाह ॼाणे तो माण्हू था चवनि काटो मुहांगो आहे खंड मुहांगी थी वई आहे गियो मूंखे त 15 घरनि जी मानी मिलंदी आहे भांग ॼण जे करे पतो ई न आहे ॾाटो घणे आहे चांवर घणे आहे ऐं मानी बि 15 घरनि जी जुदा जुदा हूंदी न सभिनी वटि दाल त न हूंदी आहे त पेट जो मसइलो न जॾहिं हिकु घर में 15 घरनि जी मानी अचे सो बि भांग ॼण जे करे त सौदो सस्तो या मुहांगो भज अंग्रेजी 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 क़यामत लगी पई आहे चुंगचूं मोटरसाइकिलूं प्राइवेट स्कूल पब्लिक स्कूल 1.5 लाख फीस उते भरे पियो तोड़े बंदि हुया त बि भरे पियो हित जे करे मदरसे मस्जिद ॻोठ में पढ़ाईंदड़ मौलवी लाइ चएसि त 1000 रुपया महीने में ॾे अहिड़ा तारा कंदो ॼण मिर्गी थी अथसि मुला क़ुरान विकिणनि छा दुआ कयो त रब सम्झे आमीन नथा चओ आमीन आमीन चओ बरकत क़ुरान में आहे 8000 हिकिड़े कारी साहब जी पघार जंहिंखे 7 साल थिया हिकु ॻोठ में पढ़ाए थी मूंखे चईसीं क़ुरान जी बरकत ॾिसांव मां चयो ॾिस चई जेको मुंहिंजो मुतवली आहे उनखे 300-400 खजूं आहिनि 2-3 दुकान अथसि 2 पुट नौकरियुनि में मूंखे जुमे वारे ॾींहुं अंदरों सिफ़ मां उथारे टांकियुनि ते वठी वियो आहे हाफ़िज़ साहब तो कम कन ओरे कर कंहिंखे ॾसिजाए न मां चयो अलाह ख़ैर करे अलाए कढंदो न मस्जिद मां एॾो पंधु करायो अथई ॿाहिरि वठी हली चई त जुमे खां पोइ ख़ैरपुर वेंदुमि 100 रुपया तेल जो ओधारो ॾे तो बरकत छा में आहे क़ुरान में बरकत आहे न को झलिया न को मुड़ंदो ई तव्हां गाॾे रही ताॾे वञूं पहुचो पर हिन क़ुरान जी पारत थी सूबेदार थी वञे SP थी वञे जज थी वञे जाते पहुचे हिन ॾाढ़ीअ पटके क़ुरान जो ख़्याल कजाए मता कलम हलाए त मूंखे नौकरी बचाइणी आहे हे जलसो बंदि हे मदरसो बंदि हे तालिब न अचनि वञनि ईअं कई त ख़ुदा तुंहिंजो दर बंदि कंदो अॼु इरादो कयो त मदरसनि जा दर खोलींदासीं मदरसनि खे वधाईंदासीं ॾियण वारो केरु आहे इहे तालिब भली दुआ बि न घुरनि हथ भी मथे न खड़ने ओ बाबा वेही रहो मुझा बिठा खबरदार चुप वे अल्लाह तो के बरकत करे नौजवान न करी उम्मीद के भेण पोड़े के न चवा छो तो पोड़न जो इंजन छा
उथण सां चांहि जा 2 प्याला वरी मंझंदि वरी शाम जो वो शाम जो हमरा होच में न आहे अल्लाह से तव्हांखे बरकत करे मां ख़ुशि हूंदो आहियां को उथे को वञे पर वाइस खे खणी आया आहियूं अॻो पोइ जो बेपरी मानी चांवर वठा वारो वारी अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ ॾे बस 2 ॻाल्हियूं ॿुधो रिज़्क़ जो ज़ामिन अल्लाह 4 पुट हिकिड़े शख़्स जा पढ़ंदा आहिनि मदरसे में घणा मौलाना अजीब ॻाल्हि अथव ऐं मज़ेदार रोकिस पाड़े वारनि त हिकु पंहिंजे घर में छॾ ख़िदमत लाइ कम लाइ त में ठगी चे न इहो जो हाफ़िज़ न थिए त पिटींदो 3 थी वञे 4 रहिजी वञे 4 ई छॾे कुछ ॾींहं गुज़रिया त हिकिड़ो शख़्स आयो ॿाहिरों ॻोठ में गाॾीअ ते अची पुछा की फलाणो माण्हू सां मिलणो आहे के घर अथसि के सॾु कराए अचो अची ॿार मिलियो के भाई फलाणे नाले वारा 4 पुट फलाणे मदरसे में पढ़ंदा आहिनि चई हा साईं तव्हांखे ख़बर कीअं पई कि मां वियो कपिड़ा ॾियणु तालपनि खे नाला जो पुछियमि साथियूं ऐं पीउ जो नालो त हिन 4 बचनि तुंहिंजो नालो वरितो मां पुछियो मां न कुझु अथव मिल्कियत चई न कुझु कोन्हे पोइ कोड़ियो कंदो आहे हाणे ते मां आयो हा कार जो दर बि खोले डिगी भी के चावरनि जा कटा अटे जा कटा गिह जो टीन खंड पती साबुण जैसी ते तुझा बच्चा कुरान पढ़ंदा तैसी ते तुझे घर जो खर्च होते मौलाना मां के टाइम हुजे आहिनि फ़क़ीर खे पर आदम घणा आहिनि वॾो संतरा मचर समझो जल समझो इन जे करे वक़्त खे बचाईंदे ख़ुदा खे पंहिंजा प्यारा आहिनि अची जो गरीब खे ॾिनई ऐं पाड़े वारनि खे ख़बर पई त सभु पिया चवनि असांजा बि छोकिरा छॾे ईंदी एॾे रव खपे त खंड पती गिह न लछदई न थिया न उहा जो क़ुरान जे करे मिले त ॿियो छा खपे जेको रब जानवरनि खे पिया खाराए पियो त रब उहो हिननि खे कीअं छॾींदो जेके क़ुरान पिया पढ़नि हा जेके तहज्जुद पढ़नि इशराक पढ़नि साईं अली सन जा तालिब मदरसनि जा पन्नी में तोड़े घोटकीअ में जॾहिं पटका ॿधी रोटियुनि सां घुमंदा आहिनि चवंदे त के मलाइकनि जूं कतारूं आहिनि इहो हिन क़ुरान जो शान आहे मूंखे ॾुख थियो जॾहिं ॻोठ में टपियुमि त खाटी पई हले मिटीअ जी ओबर हुयो छो जो कढियो थो वञा त इहो हुकूमत खे अॼु यादि आई अलाए कल्ह 2 ॾींहं ठरजनि हा त रस्तो हो आलम ईंदा कारियूं ईंदियूं मुश्किल सां त मुंहिंजी नंढी गाॾी आई आहे या वरी कंहिंजे पेट में बि लूट पियो आहे त मौलवियुनि खे कुझु खाई सघूं छो त आहे त 2 ॻाल्हियूं न कंहिंखे वाङण वाई कंहिंखे बसर बाती के तो खुशियन गाल मईंदा किन के तो आटर में वकर दे ठपा वजी पथरी बियो न भला हिय कया तू लख हरबा कर ए कुरान वाला जबलन ते भी बुझंदा चौ कुरान ए मुड़न जाई ना इस्लामाबाद में असा दा केतरा मंडा जमायती ये लख ते का घुमन जो चौंदे त होश में न चले इहो कुरान जो असर आ तवा साथ दींदो मदर समझा मस्जिदन सा आलमन सा तालिबन सा ही मदरसो जे जो कम थो हले वडो मुके हाने आस्ते के दोस्त बुझायो तो वडो कम थो हले पर बुजुर्ग चई न था सकन ता के अज मां पंहिंजे तरफों अर्ज पियो कया बुजुर्गन जे इन कयल सुरफाट ए थोड़ी गाल ते एडो वडो कम मस्जिद जो भी कम हले पियो मदरसे जो भी हले पियो 30-35 लखन जो कम वा इन हेडे पिंडान में अज खो वठी ईंदड़ पहिरिन पघारन तई